नेपरा के इलेक्ट्रिक जे मुद्दे में 6 महीननि जी वाद करे छॾी आहे। ॿुधायूं पिया नेपरा जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक जे लाइसेंस जो मुद्दो अॼु ख़त्म थी रहियो आहे। के इलेक्ट्रिक लाइसेंस में 20 साल वाद जी दरख़्वास्त कई हुई। अहम ख़बर नाज़िमा सां शेयर करे रहिया आहियूं। नेपरा के इलेक्ट्रिक जे मुद्दे में 6 महीननि जी वाद करे छॾी आहे। वधीक ॿुधायूं पिया त नेपरा जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक जे लाइसेंस जो मुद्दो अॼु ख़त्म थी रहियो आहे। के इलेक्ट्रिक लाइसेंस में 20 साल वाद जी दरख़्वास्त कई हुई। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नेपरा के इलेक्ट्रिक जे मुद्दे में 6 महीननि जी वाद करे छॾी आहे। इस्लामाबाद मां हम ख़बर नाज़िमा सां शेयर करे रहिया आहियूं। नेपरा के इलेक्ट्रिक जे मुद्दे में 6 महीननि जी वाद करे छॾी आहे। नेपरा जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक जे लाइसेंस जो मुद्दो अॼु ख़त्म थी रहियो आहे। के इलेक्ट्रिक लाइसेंस में 20 साल वाद जी दरख़्वास्त कई हुई। अपडेट करे रहिया आहियूं अवां खे अहम ख़बर जे हवाले सां। नेपरा के इलेक्ट्रिक जे मुद्दे में 6 महीननि जी वाद करे छॾी आहे। नेपरा जो चवणु आहे त के इलेक्ट्रिक जे लाइसेंस जो मुद्दो अॼु ख़त्म थी रहियो आहे। के इलेक्ट्रिक लाइसेंस में 20 साल वाद जी दरख़्वास्त कई हुई। अहम ख़बर नाज़िमा सां शेयर करे रहिया आहियूं। नेपरा के इलेक्ट्रिक जे मुद्दे में 6 महीननि जी वाद करे छॾी आहे। तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सीनियर तर्जीहकार सिद्दीक साजिद साहब सां। सर, अपडेट कीजिएगा। नेपरा ने के इलेक्ट्रिक के जो मुद्दा है उसमें 6 माह का इजाफा किया है, क्या तफसीलात है मजीद इसके हवाले से? जी, कराची इलेक्ट्रिक को नया लाइसेंस मिलेगा या नहीं, इसका हतमी फैसला तो नहीं हो सका। अलबत्ता नेपरा ने के इलेक्ट्रिक के लाइसेंस में 6 माह की अबूरी तस्दीक की है। नेपरा ने लाइसेंस में तस्दीक का अबूरी फैसला के इलेक्ट्रिक को भिजवा दिया है। के इलेक्ट्रिक ने का जो लाइसेंस था उसकी जो 20 साल की मुद्दत है वो आज खत्म हो रही है। तो लिहाजा अभी जो मुस्तकिल तस्दीक है वो तो नहीं की गई, अलबत्ता 6 माह की अबूरी तस्दीक की गई है और इस हवाले से नोटिफिकेशन जारी कर दिया गया है। जी, बहुत शुक्रिया सर अपडेट करने के लिए।